नाज़रीन खबरूं जो सिलसिलो जारी है। न्यूज़ सैदाबाद का खबर डालो। न्यूज़ सैदाबाद तालुके जे मुख़्तलिफ़ शहरनि तोड़े ॻोठनि न्यूज़ सैदाबाद शहर बकर जमाली पुराणो न्यूज़ सैदाबाद भले ॾिनो काका ऐं ॿियनि इलाइक़नि में गुज़िरियल राति देर खां वठी सूमर जे सांझी ताईं ख़बर फाइल थियण ताईं वॾे फ़ोरे सां कॾहिं तेज़ बरसाति कॾहिं हल्की बरसाति जो सिलसिलो जारी रहियो। बरसाति जे करे हेठाहीं इलाइक़ा पाणी हेठि अची विया। गुज़िरियल राति 3 वॼे खां आख़िरी इतिलाह ताईं बिजली जी सप्लाई मुअतल हुई। माण्हुनि खे सख़्तु परेशानियुनि जो मुंहुं ॾिसणो पियो। इस्तेमाल में ईंदड़ पाणी जे अणाहट पैदा थी वई आहे, जॾहिं त आबादकारनि ऐं ज़मींदारनि जो चवणु आहे त फुटियुनि जे फसल खे नुक़सानु पहुचण जो ख़दशो आहे। होॾां एसी सैदाबाद मुख़्तियार कार सैदाबाद पब्लिक हेल्थ खाते जे SDO ऐं ॿियनि शहर ऐं ॿाराडीनि जे डिस्पोज़लनि जो दौरो कयो ऐं उते लॻल पाणी जे निकाल जी मशीनुनि जी विज़िट कई ऐं बल्दियाती तौर रवैनी मुलाज़िमनि जूं मोकलूं रद्द करे खेनि ड्यूटी ते हाज़िर रहण ऐं गैर हाज़िरी जी सूरत में इन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई करण जी वार्निंग ॾिनी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।